सिंध जी धरती हमेशा अहिड़ा सुर पैदा कंदी रही आहे जेके सिर्फ़ु कननि ताईं महदूद न रहंदा पर दिलनि में लही तारीख़ बणिजी वेंदा आहिनि। अहिड़नि ई लाज़वाल आवाज़नि मां हिकु नालो आहे सरमद सिंधीअ जो, जंहिं पंहिंजे सुरनि सां न रुॻो मौसीक़ीअ खे नओं रंग ॾिनो पर सॼी सिंधी क़ौम जे जज़्बनि जी तर्जुमानी पिणु कई। सिंध जे नाले वारे क़ौमी रागी सरमद सिंधीअ जो असुलु नालो अब्दुल रहमान मुग़ल हो। हुन 7 मई 1958 ईस्वीअ ते ज़िले ख़ैरपुर मीरस जे हिकु नंढड़े शहर पिरियालोई में हयात अली मुग़ल जे घर में अखि खोली। सरमद सिंधी मैट्रिक ताईं तालीम पिरियालो में हासिल कई, तंहिंखां पोइ टेक्निकल कॉलेज ख़ैरपुर में दाख़िला वरिताईं, जितां साल 1980 ईस्वीअ में सिविल टेक्नोलॉजी में डिप्लोमा कयाईं। साल 1980 ईस्वीअ में कराची डेवलपमेंट अथॉरिटी में सब इंजीनियर सिविल ऐं बाद में कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में असिस्टेंट कंट्रोलर मुक़ररु थियो ऐं ज़िंदगी जी आख़िर ताईं उन्हीअ उहिदे ते रहियो। सरमद सिंधी ॻाइण जी शुरूआति कॉलेज लाइफ खां शुरू कई। हू पंहिंजनि यारनि दोस्तनि में वेही झूंगारींदो रहंदो हो। खेसि जीअं सिंध जे नारे सां गहरी मोहबत हूंदी हुई। कॉलेज जे दौर में थींदड़ क़ौमी प्रोग्रामनि में जॾहिं हू क़ौमी गीत ॻाईंदो हो तॾहिं महफ़िल में वाह वाह पइजी वेंदी हुई। आहिस्ते आहिस्ते संदसि सुरीली आवाज़ जा आलाप वॾियुनि महफ़िलनि ताईं पहुची विया। हू सॼी सिंध में क़ौमी गीतनि ज़रिए माण्हुनि खे गरमाईंदो रहियो। इहो जनरल ज़िया जे मार्शल लॉ जो दौरु हो जॾहिं सिंध में क़ौमी गीत वॾे चाह सां ॿुधा वेंदा हुआ। सरमद सिंधी क़ौमी काजनि में सॼी राति बीही इनक़लाबी गीत ॻाईंदो हो ऐं ख़ासि करे नौजवाननि में नओं वलवलो ऐं जोश पैदा कंदो हो। हिकु दोस्त नूर मोहम्मद मेमण जी सलाह ते रहमान मुग़ल मां सरमद सिंधी बणियो। खेसि रेडियो पाकिस्तान ते नाले वारे शाइर ऐं ब्रॉडकास्टर कौसर बुर्ड़े ऐं PTV ते समी बलोच मुतारिफ़ करायो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां संदसि आवाज़ में पहिरियों भेरो लोली मारू लोली अलो मियां नशर थी, जॾहिं त TV ते संदसि पहिरियों कलाम तुंहिंजी यादि जी वरी वीर हो। उन खां पोइ हुन बेशुमार अवामी गीत ग़ज़ल वायूं ऐं सूफ़ियनि जो कलाम स्टेज रेडियो टेलीविज़न ऐं ऑडियो वीडियो कैसेटनि ज़रिए पेश कयो। ऐं पढ़ियल लिखियल तबिके खां वठी हिकु हारी पोरेत ताईं दिलनि में जाइ वलारी। सरमद सिंधी कंहिं पेशावार गायकनि जे ख़ानदान सां वास्तो न रखंदो हो पर संदसि ख़ानदान मज़हबी हो जिते ॻाइण वॼाइण खे सुठो न सम्झो वेंदो हो। तंहिं हूंदे बि हुन पंहिंजी महिनत सां लाला अज़ीज़ शाह बज़मी, उस्ताद ज़फ़र अली ख़ान, ज़हूर ख़ान ज़ैबी ऐं बेदल मसरूर खां राग जी सिख्या वरिती। हुन जे ॻाइण जो अंदाज़ मुकमल तौरु मुनफ़रिद हो। हू कॾहिं बि फिल्मी तिर्ज़ू न ॻाईंदो हो, अक्सर धुनूं पाण ठाहींदो हो ऐं शाइरीअ जी चूंड में वॾी महारत रखंदो हो। संदसि हमेशह इहा कोशिश हूंदी हुई त सिंधी मौसीक़ीअ में नवाण आणे। सरमद सिंधी हमेशह धरतीअ ते थींदड़ ज़ुल्म ॾाढ ऐं नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ पंहिंजी आवाज़ वसीले जिदोजहद कई। संदसि गीतनि जो मर्कज़ हमेशह समाज ऐं धरतीअ जा दर्द रहिया। जंग जंग जंगिया हुन सिंधी माण्हुनि जे दिलनि जी सची तर्जुमानी कई। हुनखे सिंध जी धरती ॿोली ऐं सक़ाफ़त सां बेहद मोहबत हुई। क़ौमी प्रोग्रामनि में हू कॾहिं बि फीस न वठंदो हो बल्कि फ़र्ज़ सम्झी पाण ई शरीक थींदो हो। संदसि लाइ ॻाइण सिर्फ़ु फ़न न पर धरतीअ सां वफ़ादारी हुई। हुन शाह लतीफ़ शेख अयाज़ उस्ताद बुखारी सरकश सिंधी अयाज़ गुल अदल सूमरो ज़ाहिद शेख ताजल बेवस ज़ख़्मी चांडियो ऐं ॿियनि केतिरनि शाइरनि जा कलाम ॻाए संदन पैगाम आम कयो। सिंधी अवाम खेसि सिंध जो ॿेजल सॾींदी आहे, जॾहिं त शाइर ताजल बेवस खेसि राग जो राणो ऐं सिंध जो विक्टर हारा क़रार ॾिनो। सरमद सिंधी साईं जीम सैयद जे सालगिरह जे प्रोग्रामनि में हर साल पाबंदीअ सां शिरकत कंदो हो।
संदसि ज़िंदगीअ जो मक़सदु सिर्फ़ सिंध सां मुहबत हुई। ज़िंदगीअ में हिकु हादसे सबबि संदसि ॼंग ज़ख़्मी थी, जंहिं बाद खेसि लोही राड लॻी, पर उन बावजूदि हुन पंहिंजी जिदोजहद जारी रखी। पोइ 27 डिसंबर 1996 ईस्वीअ ते मदीना प्रोग्राम करे वापसि ईंदे ठठे वेझो हिकु ख़ौफ़नाक हादसे में ज़ख़्मी थियो ऐं रस्ते में ई वफ़ात करे वियो। हुन रुॻो 35 सालनि जी उमिरि में दुनिया छॾी। संदसि आख़िरी ऑडियो एल्बम मारूअड़ा शहज़ोर हो, जंहिंमें ज़ाहिद शेख, अयाज़ गुल ऐं ॿिनि शाइरनि जा गीत शामिल हुआ। सरमंद जो आवाज़ अञा ताईं कतियुनि जे कुंडनि में गूंजंदो हूंदो ऐं सितारा सोचींदा हूंदा त सिंध अहिड़ी धरती आहे जिते अहिड़ी लाज़वाल ॾात पैदा थी सघे थी। सरमंद सिंधीअ खे पुट जी वॾी ख़्वाहिश हुई। संदसि वफ़ात खां 3 ॾींहं पोइ संदसि घर में पुट ॼाओ, जंहिंजो नालो अज़ीज़ुर रहमान रखियो वियो। खेसि हिकु पुट ऐं धीअ मारिया जो औलादु आहे। हिन वक़्तु संदसि नंढो भाउ अहमद मुग़ल संदसि वाट ते हलंदे संदसि नालो रोशन करे रहियो आहे। संदसि वफ़ात खां पोइ अली हसन चांडे सिंध जो ॿीजल सरमंद सिंधी नाले किताब तरतीब ॾिनो, जॾहिं त कौसर बुर्ड़े पिणु संदसि कलाम खे किताबी सूरत में शाया कयो। सरमंद सिंधी सिर्फ़ु हिकु ॻाइणो न हो, पर सिंध जे दर्द सुञाणप ऐं जज़्बनि जो आवाज़ हो। हू अॼु बि पंहिंजे सुरनि ज़रिए सिंध जे दिलनि में ज़िंदा आहे। जेकॾहिं अव्हांखे सिंध जे अहिड़नि अज़ीम शख़्सियतुनि जूं सचियूं ऐं दिलि खे भाईंदड़ कहाणियूं पसंदि आहिनि त असांजे यूट्यूब चैनल MH पयार खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। हिते अव्हांखे सिंध जी तारीख़, सकाफ़त, राग ऐं नायाब किरदारनि बाबति बहितरीनु मवादु मिलंदो। वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो ऐं पंहिंजा राया कमेंट में ज़रूरु ॿुधायो। महिरबानी।